खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूब डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ बैमन कायम खानी जी रिपोर्ट मौजूब एसएसपी मयरपुर ख़ास शबीर अहमद सैठार डीएसपी ॾगड़ी जी खصوصي हिदायत एसएचओ ॾगड़ी इंसपीक्टर सलीम सराज समूह पुलिस जी अटालनि सां गॾु हिकु मखबर जी इत्लाह ते कोट गुलाम मोहम्मद बाईपास वेझो कारवाई कंदे हिकु जवाबदार نديم احمد लुन खे गिरफ्तार करे उन जे कब्ज़े मां वॾी मिक़दार में चर्स برآمد करे उन जे ख़िलाफ़ मंशेات ايڪٽ तहत केस दाख़िल करे वधीक जांच करे रहियो आहे। एसएचओ ॾगड़ी सलीम सराज समूह साहब तव्हां अचण खां पोइ शहरी जेका ॾगड़ी जा शहरी तमामु ख़ुशि आहिनि तव्हां मां। तव्हां पुराणी रिकवरी बि करण में जेको आहे सो तव्हां अहम किरदारु कयो आहे। इन मुतालिक़ तव्हां कुझु फरमाइण चाहींदो? जी मुंहिंजा साईं इहो असांजे फ़राइज़ में शामिल आहे त असांखे ॾींहुं राति पंहिंजे शहरियुनि जी जान माल जी हिफ़ाज़त जे लाइ असांखे कोशिशि रखणी आहे, जारी रखणी आहे। उन में तोड़े जो पुराणो ॾोह हुजे, ॾोह हूंदो आहे, पोइ पुराणो थियलु हुजे या मौजूदा हालात में थिए या हिन वक़्तु थिए, उनजे लाइ असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त असीं ॾोहारी जे ख़िलाफ़ु पंहिंजी तगोदो जारी रखूं, पंहिंजी जेका कोशिशि जारी रखूं